एक ॿी अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। टंडे अलैयार जी अदालत क़त्ल केस में ॿिनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत सैयद दरबार अली शाह जे केस में 2 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाई। अदालत अर्ज़ी छुटो ऐं अब्दुल शकूर छुटो खे फाहीअ जी सज़ा, हिक जवाबदार खे बरी करे छॾियो। 2018 में नसरपुर में सैयद दरबार अली शाह खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। टंडे अलैयार जी अदालत क़त्ल केस में 2 ॼणनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत सैयद दरबार अली शाह जे केस में 2 जवाबदारनि खे फाहीअ जी सज़ा ॿुधाई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नुहरियो। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। दरबार अली शाह जे केस में जेको आहे 2 जवाबदारनि खे फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत 2 जवाबदारनि अर्ज़ी छुटो ऐं अब्दुल शकूर छुटो खे जो फांसी जी सज़ा ॿुधाई, जॾहिं हिक ॼणे खे बरी करे छॾियो आहे। असांखे ॿुधाईंदो त 2018 में जेको आहे जुमे जी निमाज़ सां वापसि घर बि ईंदे जेको आहे ऐं नसरपुर में अॻूणे दरबार अली शाह खे जेको बेदर्दी सां ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।